अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा जीअं साथ हलंदो रहे, लाट ॿरंदी रहे दोस्तों। त बिना देर हलूं त पंहिंजी अपडेट जी तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। हीअ वीडियो तव्हांजे लाइ हूंदी आहे दोस्तों, ऐं वीडियो खे मुकमल ॾिसंदा कयो ताकी तव्हांखे सॼी अपडेट जेका आहे त सम्झ में अची सघे त असां तव्हांखे छा ॿुधाइणु चाहियूं था ऐं ड्रामे वक़्तु छा थियण वारो आहे दोस्तों। त हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मंठार जेको आहे त वरियल खान जे कमदार याक़ूब खे जेको आहे त वण सां ॿधी करे उन सां मार कुट कई, उन सां विढ़ियो आहे दोस्तों। ऐं विढ़ियो इन जे करे आहे त जेको कमदार याक़ूब आहे त उहो शेर दिलि जी वाखाण करे रहियो हुयो ऐं शेर दिलि जा जेके गुण ॻाए रहियो हुयो, त उनजे करे उनखे माना मार कुट करे ऐं वण में ॿधी छॾियो दोस्तों मंठार। ऐं जेको आहे त बालाज खान वटि जॾहिं मंठार पहुतो ऐं उनखे इहा ॼाण ॾिनी त जेको आहे त शेर दिलि मुंहिंजे वर न चढ़ियो, बाक़ी जेको आहे त वरियल खान जे कमदार खे मां वण में ॿधी करे मार कुट करे आयो आहियां। बालाज खान सां सख़्तु नाराज़गी वारे लहजे में चवणु लॻो त जेकॾहिं तूं वई हुए त शेर दिलि खे या कंहिं शेर दिलि जे चाचे या शेर दिलि जे कंहिं बि घर जे भाती खे लटाए अची हा, बाक़ी हिकिड़ो कमदार याक़ूब सां माना मारण सां छा थींदो, कुझु न थींदो, तूं माना वॾी ग़लती करे आयो आहे। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो रहां त बालाज खान जो कमदार पंहिंजे सिर पाण छिरकी रहियो आहे, छो त हाणे त कमदारनि मार थी आहे दोस्तों। जॾहिं याक़ूब जेको कमदार आहे वरियल खान जो, उनखे मार कुट थी आहे, त बालाज खान जो कमदार बि पंहिंजे लेखे मन डिॼणु लॻो आहे त जेकॾहिं हाणे कमदारनि खे वठि थियो आहे त हाणे मुंहिंजो नंबर बि तमामु जल्द अचिणो आहे ऐं ईअं थियणो आहे दोस्तों। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त हिन ड्रामे में हाणे बेइंतिहा मज़ो थियण वारो आहे। ऐं जेको आहे त वरियल खान जो चवणु आहे त हू जेको असां सां मंठार ॿ मलूं करे वियो आहे, हिकिड़ी सिकंदर खान वारी ॿी हाणे, त मंठार खे कॾहिं बि जहिड़ो न आहे छॾिणो। हाणे जेको आहे त वरियल खान ऐं रावल जो जहिड़ो जेको मंठार सां हूंदो दोस्तों। उमेद आहे त वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं कंहिं न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।